नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में बिजली जी गैर ऐलानिया लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज मुज़ाहिरो रोड ब्लॉक। जी नाज़रीन, रिपोर्ट असद अली भुरकड़ी मुताबिक़ उमरकोट में मेंघवाड़ पाड़े जो 15 ॾींहं खां ट्रांसफार्मर सड़ियल तब्दील न थियण करे मेंघवाड़ पाड़े जी औरतुनि मर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो जारी कयो। थर बाज़ार जो मुख्य रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिंजे करे ट्रैफ़िक मौतम थी वई। एहतजाजी मुज़ाहिरे में गौतम बीराणी, राजेश कुमार, सुरेश कुमार, मनीष कुमार, ॿारनि, औरतुनि मर्दनि समेत वॾी तादाद में माण्हुनि शिरकत कई। शहरियुनि जो चवणु आहे त 15 ॾींहं गुज़रण बावजूदि इंतज़ामिया जी अखि न खुली। असां हीस्को वापडा खे बार बार इतला ॾियण बावजूदि कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न थी। 15 ॾींहं खां बिजली न हुअण करे पीअण जे पाणी जे लाइ सख़्तु परेशान आहियूं। इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त असांजे पाड़े जो ट्रांसफार्मर सही कराए ॾिनो वञे ऐं गैर ऐलानिया लोड शेडिंग ख़तमु कराए बेचैनी ख़तमु कई वञे।